वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। घणी हुज्जत जी जरूरत ना है। आई मुखे कमजोर हीणी छोकरी समझण जी गलती न कजा। तोते जूं भेणियूं बाघियूं हूंदियूं आहिनि। तो बुध बाघुल राणी, सरदार बिजार खान जे गोठ में पटाका फाड़े आयो ऐं जंहिंजे खिलाफ हाणे थाणे ते रिपोर्ट दर्ज करावी आहे। पोइ ॾिसूं त छा थो थिए। साईं थोड़ी देर पहिरियां नंढी मालकियाणी के सां फोन ते पई ॻाल्हाए, पर तव्हां जे बारे में कैसा भी ॻाल्हाए, छा पई चवे? मुंहिंजे ख्याल में त उन जे साम्हूं तव्हां वारी मंग हुई ऐं नंढी मालकियाणी उनखे चवे पई त ज़ीनत जा ॾोही तव्हां आहियो ऐं तव्हांखे टंगराईंदी। शहरोज़ जे अंजाम जो इंतजार कर। मुंहिंजो वस पुजे त पंहिंजे हथनि सां उन ज़ालिम वहशी खे गोलियूं हणी अचां। रुखसार समझे थी त पुट जे ॾोह साबित थियण ते खान बहादुर का हुनखे वॾी सज़ा ॾींदो। न न न, वो को विचो गस कढंदो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।